अस्सलाम वालेकुम वतनवासियो। महिनत में ई अज़मत आहे। पंहिंजे शागिर्दनि खे पढ़ाईंदी आहियां त की महिनत कयो। ऐं चवंदा आहिनि न त की जेसिताईं अमल न आहे तेसिताईं सम्झो त के इंसान न आहे। सो मूंखे पंहिंजे हथनि सां कमु करणु तमामु सुठो लॻंदो आहे ऐं महिनत में ई अज़मत आहे। इन ॻाल्हि खे आउं पंहिंजे दिलि सां तस्लीम कयां थी। सो घर हुजे या स्कूल हुजे या पंहिंजे ॻोठ जो को बि कमु हुजे त जेको बि मुंहिंजे वस में हूंदो आहे ऐं कोशिशि कंदी आहियां त की पंहिंजे वस खां न घटायां। सो तव्हां ॾिसी सघो था त तव्हांजी भेण पंहिंजे हथनि सां कहिड़ो कहिड़ो कमु करे थी। तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियोज़ खे वॉच कयो। तव्हांखे तमामु बहितरीनु ऐं सुठियूं वीडियो ॾिसण लाइ मिलंदियूं। मुंहिंजी ज़िंदगी जूं जेके एक्टिविटियूं आहिनि वक़्तनि ब वक़्तनि तव्हां सां शेयर कंदी रहंदसि इंशाअल्लाह।